दोस्तों हिकिड़े दोस्त ॻाल्हि कई त सॼो ॾींहुं फैक्ट्री में कमु करे करे थकल टुटल, बुख बि ॾाढी लॻी। जॾहिं घर आयुसि पंहिंजे कमरे में वेठुसि, घरवारीअ खे सॾु कयमि त पाणी पीआर। उहा पाणी जो गिलास खणी आई, उनखे चयुमि त जल्दी कर, मूंखे मानी खणी आणी ॾे, बुख लॻी आहे ॾाढी। मुंहिंजी घरवारी मूंखे चयो त मानी त तुंहिंजा भाणेजा खाई विया। जो कहिड़ा भाणेजा? जी तुंहिंजी वॾी भेण आई आहे, वेठी आहे परे कमरे में, सॼो घर जो हाल चाल ख़राबु करे छॾियो अथऊं। माना किचन खे ख़राबु करे छॾियो अथऊं, मानी खाधी अथऊं, ॾाढो ज़ियान कयो अथऊं। हर सोफ़नि ते, हर कुर्सियुनि ते, हर मथे था वञनि, मूंखे ॾाढो बेज़ारु कयो अथऊं। इन चयो चलो ठीकु आहे, ॿारनि मानी खाधी त ठीकु आहे, पर हाणे तकड़ में को अंडो वग़ैरह जेको आहे तकड़ में मूंखे ठाहे ॾे, मूंखे बुख लॻी आहे। चयो मां ॾाढी थकिजी पई आहियां, असां अची फाथा आहियूं हिन घर मां, उहो पाण अचनि त सॼो ॾींहुं वेठियूं हुजनि, पर चई तूं पंहिंजे अमड़ खे थोरो सम्झाए। चयो छो? असां ग़रीब आहियूं, तूं मज़ूरी थो करे, मां मुश्किल सां तूं मूंखे पघार ॾींदो आहे त मां हुनजो मुश्किल सां घर हलाईंदो आहियां। जॾहिं बि तुंहिंजी इहा भेण अचे थी त अम्मा हुनखे साबुण थी ॾे, सर्फ थी ॾे, कॾहिं अटो कॾहिं चांवर। असां पंहिंजा बच्चा पालियूं या हिननि जे घर हलायूं? एतिरे में हुन दोस्त ॻाल्हि कई त मूंखे गुस्सो अची वियो। मां रड़ करे अम्मा खे सॾु कयो, अम्मा मूं ॾे अचु 2 मिंट। अम्मा आई, अम्मा मूंखे सलाम कयो। मां चयो अम्मा वालेकुम सलाम। अम्मा हे भेण खे सम्झाए छो नथी? जॾहिं बि अचे थी हिन जा ॿार असांजे घर खे सॼे खे गंदो था करे छॾनि। अम्मा नरम लहजे में चयो त अबा आख़िर तूं मामू आहे न, तुंहिंजे घर में हुज न कंदा त किथे हुज कंदा? ॾोहिटा जेके हूंदा न हमेशह नानाणनि जा जेके हूंदा आहिनि उहे प्यारा हूंदा। चयोमांसि इहे प्यार व्यार पाण वटि रखो। ऐं ॿियो चयोमांसि त अम्मा जॾहिं बि भेण अचे थी तूं हुनखे साबुण थी ॾे, सर्फ थी ॾे, अटो थी ॾे, चांवर थी ॾे, भला मां करोड़पति आहियां छा? एतिरे में मुंहिंजी अमड़ जेको आहे त नुंहं ॾे ॾिठो। जी नुंहं, तूं अॻु में पंहिंजे मुड़ुस खे इन सभु कुझु ॿुधाइण खां पहिरियां अॻु में हुनखे मानी खाराए हा, हुनखे सुकून त करणु ॾे हा, पर अचणु शर्त छा इहे लफ़्ज़ ॿुधाइण तुंहिंजा ज़रूरी हुया? अमड़ मूंसां मुखातिब थी चई त अबा तुंहिंजो जेको भेणियो आहे उहो बि बीमार थो रहे, उनजा हालात घर जा तमामु ख़राबु आहिनि। आख़िर उहो बि मुंहिंजो बच्चो आहे, तूं बि मुंहिंजो बच्चो आहीं। छा उहा तुंहिंजी भेण बुख मरे मां ईअं ॾिसी सघंदुमि? मां तुंहिंजे घर जो अहिड़ो कुझु बि हुनखे नाहे ॾिनो, बसि उहो माउ जी जेका छिक आहे उनजे करे मुंहिंजो हथु नथो रुकिजे। ऐं चई त जॾहिं तुंहिंजा हालात ख़राबु हुया त इहा भेण असांजी वॾी मदद कंदी हुई। छा नुंहं खां उहे ॾींहं विसरी विया? बहरहाल दोस्त ॻाल्हि कई त मां अम्मा जी का बि ॻाल्हि खे माना तस्लीम न कयो। मूंखे वधीक अञा गुस्सो अची वियो ऐं चयुमि त अम्मा भेण खे चयो त असांजे घर न अचे, बसि जान छॾे असांजी। अम्मा वीचारी रोअंदी पंहिंजे कमरे मां निकिरी वई। 5-8 मिंट गुज़रिया त भेण मुंहिंजे कमरे में आई। जी अदा मां हलां थी। त मां कूड़ जो हुनखे मुस्कुराए चयो त अदीम तरस मानी खाई पोइ वञी, तकड़ छो थी करे? हुन चयो न अदा बसि वञा थी त ॿार बि हिते बेज़ार था कनि, घर बि अकेलो आहे, वञा थी। हाणे हुन दोस्त ॻाल्हि कई त मुंहिंजी कचहरी सॼी जेका मुंहिंजो लोढ़ो हुयो, जेका मुंहिंजी फशरी हुई, उहा सॼी भेण ॿुधी। आख़िर चंद महीना गुज़रिया त मुंहिंजो पुटु बीमार थी पियो। उनजी बीमारी जे करे मां पंहिंजी फैक्ट्री खे टाइम न ॾेई सघियुमि, फैक्ट्री वारनि मूंखे कढी छॾियो। हाणे मूंखे नौकिरी बि न रही, मुंहिंजा हालात तमामु ख़राबु थी विया। ॾाढो परेशान हुयुसि, एतिरो परेशान। 2-2.5 महीना गुज़री विया, कुझु शइ बि खपाइण लाइ मूं वटि कुझु कोन हो जो मां खपाए पंहिंजे पुट जो इलाजु करायां। एतिरे परेशान कमरे में वेठो हुउसि त मुंहिंजी घरवारी मूंखे ॿुधायो त वॾी भेण आई थी। दिलि में इहो ई सोचियो त असांजा हेॾा हालात ख़राबु, वरी इहे सॼी ख़ल्क़ वठी मुंहिंजी भेण वरी पहुती, हे 4-5 ॿार, भेण असांजी वरी पहुती, माना मुंहिंजो मूड ख़राबु थी वियो। उहो भेण जो आई, सिधो मुंहिंजे कमरे में मूंखे सलाम कई। मां माना ईअं टुटल फुटल वालेकुम सलाम चयो। चई अदा छो परेशान आहे? उन
मुंहिंजी भेण छा कयो जो मुंहिंजी घरवारी खां पाणी जो गिलास घुरी, मुंहिंजी घरवारी वई पाणी खणण, हिन पंहिंजे रए जे कुंड में ॿधल 2 कंगण सोना मूंखे खोले उहे छोड़े मूंखे ॾिनई हथ में, चई त लिकाए रख, परेशान न थी। अलाह वॾो आहे, मां तुंहिंजी वॾी भेण अञा जीअरी आहियां, तूं पंहिंजे पुट जो इलाज कराए। ऐं मुंहिंजे वारनि में हथु घुमाए चई त तूं त पुराड़ो थी वियो, तुंहिंजा सभु वार बि अच्छा थी विया आहिनि, तोखे हाणे अदा बाबे जा मुहांडरा थींदा था वञनि। जॾहिं मां पंहिंजी भेण जे तरफ़ ॾिठो त मुंहिंजे भेण खे काफ़ी सालनि खां उहा साॻियो ई रओ जंहिंसां असां वटि ईंदी हुई, ऐं हेठि ॾिठुमि त उनजी चंपल खे चंद टाका लॻल, कॾहिं बि पंहिंजे लाइ कुझु ख़रीद न कई। मूंखे ईअं महसूसु थियो त ॼण मुंहिंजो अबो जीअरो थी आयो, ऐं मूं सोचियो त मूंखे अॼु ज़मीन जॻह ॾे त मां घिरी वञा। जंहिं भेण लाइ मुंहिंजे ज़बान में इख़लाक़ न हो, मुहबत जो ॻाल्हाइणु न हो, उन भेण खां मुंहिंजी परेशानी न ॾिठी वई, ऐं मूंखे हथ खां ज़ोर ॾेई चई त कंगण लिकाए, भाॼाई खे बि ख़बर न पए ऐं मुंहिंजे सावरे जन खे बि ख़बर न पए। उहा ॾिनल लिकाए मूंखे अची पंहिंजे भाउ खे सहारो ॾिनो अथई, त मुंहिंजे अखियुनि मां उन ॾींहुं एतिरा ॻोढ़ा विया, शायदि बाबे जे मरण ते बि ॻोढ़ा कोन विया। असांखे छा थी वियो आहे? रिश्तनि जो क़दुरु छो छॾियो आहे? असां पंहिंजे सगन, पंहिंजे पीउ जे औलाद भेनरुनि खे असां छा था ॾियूं? कुझु न ॾींदे बि असां वटि ज़बान जो इख़लाक़ बि कोन्हे, क़ुर्ब जो ॻाल्हाइण बि कोन्हे। आख़िर छो? असां इहो सुवाल पंहिंजी घरवारी खां बि करे सघूं था त छा तोखे पंहिंजूं भेनरियूं प्यारियूं न आहिनि? तूं पंहिंजे भाइरनि खे प्यारी न आहे? छा तुंहिंजी दिलि नथी चाहे जे अगरि तुंहिंजे भाइरनि खे कुझु न हुजे ऐं हितां खणी वञी तूं नथी ॾेई सघें? असां सभु पंहिंजे रिश्तनि खे लताड़े था छॾियूं। असां जज़्बात में पंहिंजे हक़ीक़ी रिश्तनि खे पेरनि सां लताड़े था छॾियूं। क़दुरु तॾहिं थो पए जॾहिं उहे जहान छॾनि था। ऐं जॾहिं मूंखे पंहिंजी भेण दिलासो ॾिनो त मूंखे काइनात वारो मालिक ॾिसण वारो आहे, दीद खणी पंहिंजी भेण ॾे ॾिसी न पियो सघां। दोस्तो, हीअ जेका तव्हां कहाणी ॿुधी, हे मुंहिंजे हिकिड़े दोस्त जी हक़ीक़ी कहाणी आहे जंहिं मूंसां शेयर कयो आहे। ऐं उन जॾहिं कहाणी मूंखे ॿुधाई, तव्हां यकीन ॼाणो त मुंहिंजे अखियुनि में पाणी अची वियो। त असां पंहिंजे अबे जी औलाद, भेनरुनि खे, न्याणियुनि खे, जेका असांजी वॾी भेण जंहिंखे असीं माउ चवंदा आहियूं, जंहिंखे माउ जो दर्जो मिलियल आहे, त असां उन्हनि सां अहिड़ो रवैयो अख़्तियार था कयूं, एॾो उन्हनि खे ॾुख था पचायूं ॻाल्हाइण में। ऐं पोइ मां इहो महसूसु कयो त मां पंहिंजे भेण जो दिलि ॾुखायो, उनखे अचण खां मना कयो, त मुंहिंजे घर में बेबरकताई शुरू थी वई ऐं मुंहिंजी नौकिरी हली वई, मुंहिंजो पुटु बीमार थी पियो, मुंहिंजे हथ में पैसो अचणु ख़तमु थी वियो। न्याणियूं घर में ईंदियूं, जेको कुझु बि खाईंदियूं, तव्हांखे दुआ ॾेई वेंदियूं। उहे तव्हांखे हर वक़्तु इन जे लाइ दुआ कंदियूं त असांजे पेकनि जो घर अलाह कंदो सदाईं आबाद हुजे, असांजा भाइर आबाद हुजनि, असांजी अमड़ आबाद हुजे। दोस्तो, कोशिशि कयो त पंहिंजे न्याणियुनि खे क़ुर्ब ॾियो, मुहबत कयो उन्हनि सां, उन्हनि जी ॻाल्हि गौर सां ॿुधो। अगरि का बि तव्हांखे जज़्बात आहे त उन जज़्बात खे उते ख़तमु करे फ़िलहालु पंहिंजी भेण खे न ॾुखाइण जे करे उन्हनि सां नरमी अख़्तियार कयो। अगरि मुंहिंजी हीअ कहाणी तव्हांखे पसंदि अचे त उन्हनि भाइरनि ताईं ज़रूरु पहुचाइजो जेके जज़्बात में पंहिंजे भेनरुनि जो दिलि ॾुखाईंदा। अलाह निगहबान।